अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त इबरत न्यूज़ HD में मां आहियां राहिब गओ। हिन वक़्तु मूं सां गॾु आहे सिंध जो वॾो नाले वारो अदीब दानश्वर लेखक साईं एजाज़ कुरैशी साहब। उन खां था पुछूं त इबरत अख़बार जा 65 साल जा दौर ऐं 1 यूनिट MRT वारे दौर ऐं उन खां अलावा इबरत खे साईं जंहिं नज़र सां ॾिठो आहे त साईं इबरत न्यूज़ जे हवाले सां छा था चवणु चाहिनि? साईं महिरबानी गांव साहब, ये तो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे इबरत पंहिंजो चैनल शुरू कयो आहे। ऐं मुंहिंजे घर में जॾहिं मुंहिंजो नानो ऐं ॾाॾो जॾहिं हयात हुआ ऐं जॾहिं खां इबरत अख़बार निकिती उन ॾींहं खां असांजे घर में इबरत ईंदी हुई, असां उनखे ॾिसण। ऐं हाणे बि रेगुलरली असां इबरत अख़बार पढ़ूं था। ऐं इबरत जो किरदारु वॾो आहे। सॼी सिंध जूं ख़बरूं, ॿाहिरां जूं ख़बरूं, शहरनि जूं ख़बरूं, माण्हुनि जूं ख़बरूं, कबीलनि जूं ख़बरूं या सियासी जेके तहरीकूं हलियूं। मां हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि थो ॿुधायां त इबरत अख़बार उहो आहे जॾहिं 4 मार्च जी तहरीक हली पए, सिंधी शागिर्दनि जी, मसरूर हसन कमिश्नर हो, त असां जेके नारा हणंदासीं त के अख़बारूं कोन हूंदियूं हुयूं, पर इबरत कुंड पासे खां उहा ख़बर ॾेई छॾींदी। असां लाइ वॾी हिकिड़ी चङी ॻाल्हि हुई। त इबरत अख़बार जो पंहिंजो बहितरीनु किरदारु आहे। ऐं वधीक सुठो जेकॾहिं हींअर चैनल शुरू थो थिए ऐं जेको आहे सो सिंध जा जेके मसइला आहिनि, इशूज़ आहिनि, मूंखे पकी उमेदु आहे काज़ी असद आबिद साहब में सभिनि में त इहे ज़रूरी खणंदा ऐं असांजे हिकिड़े नए चैनल जो इज़ाफ़ो थिए थो, जेका इंतिहाई ख़ुशगवार ॻाल्हि आहे। ठीकु आहे।